بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم علمنا ما ينفعنا وانفعنا بما علمتنا وزدنا علما. अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। कोशिशि कयो त सदाईं इंसान खे ज़बान ते दुरूद हुजे ऐं हीअ असांजो तअम्मुलात अल क़ुरआनिया जेको असांजो आहे, जेको बरनामे जी हिकिड़ी ॿ आयत आणींदा आहियूं ऐं उनखे तदब्बुर कंदा आहियूं। हीअ 200 हिसो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं ज़िंदगी ॾिनी जो पूरो हलूं बि था। 200 हिसो आहे हीअ तअम्मुलात ऐं तदब्बुर क़ुरान जो असीं छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे चए थो क़ुरान में अफ़ला यतदब्बरून अल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। सूरत मुहम्मद 24 आयत। ऐं असां अॼु जेको तदब्बुर कयूं था उन आयत खां शुरू कयूं था 20 ताईं। ऐं अजीब आयत आहे ऐं अलाह जो क़ुरान जो सॼो जेको आहे ख़ज़ाना आहिनि भरियल आहिनि मौजज़ा, उन्हनि असीं उन्हनि खे पढ़ी ऐं सम्झी मन असांखे कुझु फ़ाइदो थिए, असीं कुझु हिन ज़हन खुले त अल्लाह ताला हिन क़ुरान हिते इन आयत में उन आयत में सूरत अल हदीद में चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इअलमू अन्नमल हयात दुनिया लअबुन व लहवुन व ज़ीनतुन व तफ़ाख़ुरुन बैनकुम व तकाथुरुन फ़िल अमवालि वल औलाद कमथल गैथिन अअजबल कुफ़्फ़ार नबातुहु थुम्मा यहीजु फ़तराहु मुस्फ़र्रा थुम्मा यकूनु हुतामा वफ़िल आख़िरति अज़ाबुन शदीदुन व मग़फ़िरतुन मिनल्लाहि व रिज़वान वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। जे सॼे क़ुरान में इहा आयत असांजे लाइ हुजे हा त असांजे लाइ काफ़ी हुजे हा। अजीब आयत आहे हिकिड़ी आयत में, पर सुभानअल्लाह सभु शइ असांखे हिते सम्झाए छॾियो। अल्लाह साईं त चए थो इअलमू अन्नमल हयात, अल्लाह साईं चए थो सम्झो हीअ जेकी ज़िंदगी तव्हां जेको जियो था, जेके इन्नमल हयात दुनिया लाइब, हीअ जेकी दुनिया में तव्हां जियो था हीअ रांद आहे, व लहू ऐं घुमणु फिरणु, वज़ीन ऐं जेको तव्हां सिंगार वठो था कयो था, व तफ़ाख़ुर ऐं जेके लहे करे ॿुधायो था असांखे गाॾी आहे असांखे बंगला बैनकुम, हिक ॿिए जे विच में तव्हां ख़ुशियूं था कयो, व तकाथुरुन ऐं वधाइणु जेको पंहिंजे औलाद जो चवंदो मूंखे 6 पुट आहिनि 5 पुट आहिनि, मूंखे 6 पुट आहिनि जा 8 पुट आहिनि। व तकाथुरुन फ़िल अमवाल बैनकुम व तकाथुरुन फ़िल अमवाल वल औलाद, पैसा यार मूंखे हेतिरा अकाउंट में पैसा आहिनि, मूं फ़िलाणी ज़मीन वरिती आहे, मुंहिंजी फ़िलाणी बनी आहे ऐं हेतिरा मूंखे औलाद आहिनि। कमथल गैथिन, अल्लाह साईं चए थो मिसाल आहे हिकिड़ो तव्हांखे ॼाण थो इन शयुनि जो सभिनि जो मिसाल थो अल्लाह साईं असांखे ॾिए। छा आहे मिसाल आहे, कहिड़ो आहे उहो मिसाल? औलाद कमथल गैथिन अअजबल कुफ़्फ़ार नबातह, इहो जेको तव्हां आसमान मां मींहुं ॾिसो था वरी ॿनी ते ज़मीन ते अचे थो, जेके हारी कुफ़ार उनखे चवंदा आहिनि। त जेको कुफ़ार जेको हारी हूंदो आहे उनखे इहो कुफ़ार जो लफ़्ज़ हिते ॾिसो हारी जे बारे में, नबात हो हारी ॾिसंदो त मुंहिंजी ॿनी हींअर बारिश खां पोइ हींअर ॾिसो कीअं साई थी वई, सावक थी वई, ज़मीनूं सभु सावक थी वियूं। गैथिन अअजबल कुफ़्फ़ार नबातहु थुम्मा यहीजु, ऐं उन खां पोइ जेॾीमहिल थोरे टाइम खां पोइ वरी गर्मी ईंदी ऐं मींहुं ज़मीन मां पाणी सुकी वेंदो, यहीज फ़तराहु मुस्फ़र्रा, उहे जेके सावा वन हूंदा, सावा ड्रब हूंदा, उहे सुकी ऐं फिका थियण ते वेंदा। थुम्मा यकूनु हुतामा, उन खां पोइ वरी उहे ड्रब बि आहिस्ते आहिस्ते सुम्हंदा वेंदा ज़मीन ते, बीही न सघंदा, सुकी वेंदा। वफ़िल आख़िरा, हाणे हिते अल्लाह साईं चए थो वरी आख़िरत में पछाड़ी में छा आहे, पछाड़ी में अल्लाह साईं चए थो उन खां पोइ वरी चए थो फ़िल आख़िरति अज़ाबुन शदीद, ऐं आख़िरत में इंसान जेको वॾाई थो करे ऐं दुनिया में जेको अल्लाह जे चवण ते नथो हले उन जे लाइ अज़ाबुन शदीद, उन जे लाइ वॾो अज़ाब आहे आख़िरत में, जेको अल्लाह जे चवण ते नथो हले ऐं अल्लाह जो शिरक दुनिया में करे थो। वरी उन खां पोइ चए थो ॾिसो अज़ाबुन शदीद, इन खां चई पोइ वरी चए थो व मग़फ़िरा, उहा मग़फ़िरत बि आहे, उहा आहे मोमिननि जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ, मुवाहिदनि जे लाइ, मिनल्लाहि व रिज़वान, ऐं अल्लाह जे राज़ी हूंदो तव्हां ते। त दुनिया में जेके मुवाहिद हूंदा, निमाज़ी हूंदा, जेके अल्लाह जे ज़िक्र में हूंदा, मिनल्लाहि व रिज़वान, त उन्हनि ते अल्लाह साईं पंहिंजी रज़ा मथां लाहींदो। मिनल्लाहि व रिज़वान वमल हयात दुनिया, ॾिसो न इहो केॾो अजीब हिते लफ़्ज़ अचे थो। पोइ मुस्लमानो इंसानो सम्झो हीअ जेके दुनिया में तव्हां रहो था, वमल हयात दुनिया, हीअ जेके दुनिया में ज़िंदगी में तव्हां जियो था, इल्ला मताउल गुरूर, इहो हिकिड़ो खेल आहे, हिकिड़ो हिते घुमण फिरण जो मज़ो आहे, चंद ॾींहंनि जो मज़ो अथव, थोरनि ॾींहंनि जे लाइ गुरूर में इंसान खे विझे थो छॾे।
केॾो अॼु मग़रूर जेके अगमी बि हा, हामान हो, फ़िरऔन हो, छा चवंदा हुआ असां जहिड़ो केरु असांखे ताक़त वारो कोन्हे। हामान चवंदो हुओ केॾा मुंहिंजा ख़ज़ाना आहिनि जेके उन्हनि जूं चाबियूं माण्हू नथा खणी सघनि, छा सोन भरियल आहिनि, छो पैसा केतिरा भरियल आहिनि, केॾे विया इहे, फ़िरऔन केॾे वियो, हामान केॾे वियो। इहा आहे दुनिया। वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। हीअ दुनिया जेकी हयात दुनिया जेकी ज़िंदगी तव्हां दुनिया में जियो था, घुमो था, फिरो था ऐं तव्हां सम्झो था त हीअ असांजे लाइ हर शइ आहे, असांजे लाइ सभु शइ आहे, असांखे का शइ जी खोट कान्हे, त इहा का शइ कान्हे। हीअ मताउल गुरूर हिकिड़ो खेल आहे, टेम थोरे टेम जे लाइ तव्हांखे इहो मज़ो अचे थो। थोरो टेम खां इहो अलाह साईं असांखे मथे मिसाल ॾेई छॾियो त ॾिसो जीअं मींहुं लहे थो त सॼा जबल सावा थी था वञनि, ड्रब था निकिरनि, गुल था निकिरनि, फूल था निकिरनि, ॾिसण में केॾो भलो थो अचे। ऐं जेके हारी आहिनि उहे बि ख़ुशि थींदा त अॼु ज़मीन असांजी पाणी पीतल आहे, असांजी ज़मीन हींअर मज़बूत आहे, असांजी हींअर ज़मीन पोख थींदी। पर जेॾीमहिल वरी गर्मी थी लॻे त उहे ड्रब सुकी था वञनि, उहे ड्रब जेके आहिनि मरी था वञनि, उहे किरी था पवनि। सुम यकून हुताम, जेके इहे जेके ड्रब तव्हां ख़ुशी सां ॾिसो था, मज़ो थो अचे, मुसफ़र सुम यकून हुताम, फिका थी वेंदा, पोइ वरी आहिस्ते आहिस्ते टुटी पवंदा, ख़तमु थी वेंदा। त ॾिसो न इहा आहे दुनिया असांजी। अॼुकल्ह दोस्त जेको सभु को ॾिसे थो, अॼु जवानी आहे मुंहिंजी, ताक़त आहे, अॼु मूंखे अॼु गुरूर आहे, अॼु मुंहिंजे हथ में सभु शइ आहे, पर इहा सुभाणे तूं पिन जे दुनिया जे पेट में हेठि अंदरि हूंदे। तंहिंजे करे इंसानु दुनिया जो एहतियात करे, दुनिया ॾे न ॾिसे त हीअ जेके असां हिते लाॻीतो रहणो आहे, नेठि मौत ईंदो, दुनिया ख़तमु थींदी, सभु माइट मिट असांखे वेझे में वेझे जेके हूंदा उहे ई असांखे पूरे ईंदा। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे त हिन दुनिया में एतिरो मग़रूर न थिए ऐं ग़लति न हले, सदाईं इंसानु अलाह रसूल जे चवण ते हले। त तंहिंजे करे हीउ लहू जेको आहे, जेके इहा इंसान ते जेको खेले थो, भॼे थो दुनिया में, हीउ कमु कयां, हीउ कमु कयां, हीउ वठां, त इहो जेको सभु हिकिड़ो दुनिया जो खेल आहे। इंसानु हिन दुनिया में इहो वधाए सघे थो त जेको मोमिन हुजे, ईमान वधाए, इल्मु वधीक पए, अलाह जे चवण ते वधीक हले ऐं उन्हनि जे पंहिंजे अहल औलाद खे बि इहो शइ सेखारे त दुनिया खां परे थियो, गुरूर तव्हांखे न पए। गुरूर जेके आहे न अॼुकल्ह तव्हांजी जवानी आहे त इहे ख़तमु थी वेंदी, इहा जेके आहिनि ख़तमु थी वेंदी अॼु जा सुभाणे। ईअं हज़रत अली वसियत कई, सहाबी हिकिड़े खे अम्मार बिन यासिर खे चई त ला तहज़न अला दुनिया, दुनिया ते तूं ॾुख न कर। त ॾिसो न हुनखे चई ला तहज़न अला दुनिया, हिन दुनिया ते ॾुख न कर। फ़इन दुनिया सित्तत अशिया, दुनिया में छह शयूं आहिनि, मअकूल व मशरूब, खाइण वारी शइ, पीअण वारी शइ, व मलबूस व मशमूम, ऐं पाइण वारी शइ, ऐं सिंघण वारी शइ, ऐं मरकूब चढ़ण वारी शइ, व मंकूह ऐं निकाह करण वारी शइ। त ॾिसो त हज़रत अली चए थो उन खां अहसनुहा तआमुहा, हिननि में जेकी सुठे में सुठी इंसान खे ज़ाइक़ो भलो थो मिले, तआमुहा अल असल वहो बज़क़त दुबाबा। हाणे जेको ॾिसो सुठे में सुठो जेको इन मां खाधो थो असांखे वणे थो, हज़रत अली थो चए त उहो छा आहे, उहा हिकिड़ी मख पंहिंजे पेट मां कढी थिए असांखे वणे थी, त उहा असांखे छा थी वणे। उहा अक्सर व शराब हल मां यस्तवी फी, ऐं जेको प्यारे में प्यारो पीअण जी शइ आहे पाणी आहे, ऐं उन में तूं बि पी थो, गॾु बि पए थो, कुते बि पए थो, ऐं इहो जेको हज़रत अली जो चवणु आहे त इहो सभु शइ इन में, ऐं चए थो उहो मलबूस हुआ, ऐं जेको उन मां असीं पायूं था कपिड़ो उहो छा आहे, नसी जो दूध हिकिड़ो जीत हिकिड़ो पंहिंजे पेट मां कढे थो, त उन मां असां लटा था ठाहे पायूं। ऐं मशमूम हा, ऐं जेको उन जी ख़ुशबू असांखे वणे थी, मिस्क जेको आहे उहो हिकिड़ो खून आहे, रत आहे हिकिड़े हरणीअ जो या कंहिं शइ जो, ऐं उहा असांजे लाइ भली ॾाढी थी लॻे। उहा अफ़ज़ल मरकूब, ऐं चए थो हज़रत अली अफ़ज़ल मरकूब अल फ़रस, ॾिसो जेको प्यारे में प्यारो चढ़ण घोड़ो आहे, उहा अलैहा युक़्तल रजुल, उन में तूं चढ़ंदे त उते तोखे तीर लॻी मरी बि सघी थो। उहा अमल मनकूह, ऐं जेके शइ तोखे औरतुनि मां वणे थो, निकाह वणे थो, उहे मायूं जेके आहिनि, मुबालुम फ़ी मबाल, पेशाब जी जॻह ऐं पेशाब जी जॻह ॿ शयूं आहिनि, उन्हनि मां इंसानु ॿई मज़ा वठी सघे थो। वल्लाह इन्नल मरअ ला ततज़यनु अहसनुहा युरादु बिही अक़बहुहा, चए थो त औरत ॾिसो न केॾो सींगार करे अचे थी, छाजे लाइ थी अचे, छाजे लाइ, त हुन मिसाल हिकिड़े इंसानु शादी कराइनि था त उन सां सुम्हे। ऐं इहा आहे दुनिया जो हिकिड़ो मिसाल अलाह साईं जंहिंमां असांखे चए थो त जीअं तव्हां पोख पोखियो था, मिसाल ज़र जीअं आसमान मां पाणी लहे थो त कीअं था वण फुटनि, जबल सावा थी था वञनि, ज़मीन साई थी वञे, ऐं उहे वण थोरो टाइम हली
ऐं फिका थी ऐं ख़तमु थी था वञनि। हीअ आहे दुनिया। हज़रत अली जो हिकिड़ो मिसाल ॾाढो भलो मिसाल आहे। ऐं सम्झी वञण वारो जेके हूंदा सम्झी वेंदा त इहे ज़रा जेके आहिनि, इहे वण जेके असीं ॾिसूं था, ॿनियूं पोखियूं था, केॾियूं वणनि थियूं, केॾियूं सुहिणियूं थियूं लॻनि, ऐं पोइ वरी ॾिसो कीअं जेॾी महिल सुकी थी वञनि, वरी उन्हनि खे लुणण जो टाइम थी थो वञे, त इहे बि शयूं असांखे ॾाढियूं बुरियूं थियूं लॻनि। पर ॾिसो न, इहा आहे दुनिया। पहिरियां पहिरियां सावक ऐं सुहिणी, सभु कंहिंखे गुरूर आहे, ताक़त आहे, जवानी जी गुरूर आहे, सभु शइ करे सघंदुसि, कुझु कोन्ह थींदो, मां वेठो आहियां हीअं। पर इंसान थोरे टाइम खां पोइ अचे बीमारियूं वठंदियूं, पोइ हर शइ न खाई सघंदे, हर शइ न पी सघंदे, न हर टाइम ते उथी सघंदे, उथण में आज़ार, टंगुनि में सूर, गोॾनि में गिदड़ियूं। इंसान हर शइ खां कमज़ोर, न रोज़ा रखे सघंदो, न तहज्जुद पढ़ी सघंदो, न ताक़त जान में थी रहे। इहा आहे दुनिया जो हिकिड़ो गुरूर। तंहिंजे करे अलाह साईं आख़िरी आयत में चए थो त इल्ला वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर। हीअ हयात जेकी तव्हांखे दुनिया में मूं ॾिनी आहे, 50 साल 60 साल, हिकिड़ो थोरे टाइम जो मज़ो अथव, इन में तव्हांखे गुरूर न पए। ॾिसो न, ही अलाह साईं अॻियां मथां खां चए थो इअलमू, सम्झो इन्नमल हयात दुनिया, हीअ दुनिया जेकी रांदि आहे ऐं लहू ऐं ज़ीनत आहे, उहा तफ़ाख़ुर लहे करे। असां मूं गाॾी वरिती आहे नई, मूं वटि वॾी ज़मीन आहे, मूं वटि ॿनी आहे, मूं वटि बंगलो आहे, बैनकुम व तकाथुरुम फिल अमवाल, पैसा मूं वटि अकाउंट आहिनि, मूं वटि दुकान आहिनि, मूंखे पंहिंजी बिज़नेस आहे, वल औलाद, मूंखे औलाद आहिनि, पुट आहिनि, मूं वटि पुट जवान आहिनि, को डॉक्टर आहे, को इंजीनियर आहे, को ईअं आहे, को पायलट आहे। इहे सभु इहे जेके सॼे माण्हुनि जी फ़ख़्रु इंसानु करे थो। अलाह साईं चए थो त इहो छा आहे, कमथिल गईस, हिकिड़ो मिसाल थो ॾिए अलाह साईं। असांखे तदब्बुर करणु खपे क़ुर खे। हीअ जीअं मींहुं बारिश पए थो आसमान मां, त अजबल कुफ़ार, कुफ़ार जो इहो लफ़्ज़ जेको आहे हिते, जेके हारी आहिनि, छो जो मिटीअ में अंदरि अन्न पूरे, दाणा पूरे, वरी उन मथां मिटी था विझनि न, तंहिंजे करे इन खे चवंदा आहिनि नेमत जे पूरण, उहो काफ़िर उनखे हिते चइबो आहे। तंहिंजे करे कुफ़ार जो लफ़्ज़ घणनि माननि में थो अचे। कमथिल गईथिन अअजबल कुफ़ार नबातुहु थुम्म यहीजु फतराहु मुस्फ़र्रा, पोइ वॾो थिए, साओ थिए, वरी फिको थी थो, थुम्म यकूनु हुतामा, पोइ वरी आहिस्ते आहिस्ते उहो ई जेके वण जेके ॾिसंदे त जेके अन्न हो, भल हो, मकाई ही भली थी, वॾी थी, सिधी थी, वरी पोइ आख़िरी फिकी थी, वरी आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदी, किरी पवंदी, ड्रही पवंदी। वफ़िल आख़िरति अज़ाबुन शदीद, इन खां असांखे बचिणो खपे। त अलाह साईं थो उन खां पोइ आख़िरत में तव्हांखे वॾो अज़ाब मिलंदो, छो जो तव्हां ईमान न आणियो, तव्हां शिरक कयो, तव्हां इबादत न कई, तव्हां तौहीद न सिखियो। इहो आहे काफ़िरनि जो अज़ाब। वरी अॼां चए थो व मग़फ़िरतुम मिनल्लाह, हिते उलमा चवनि था त हाणे चए थो त जेके मोमिन आहिनि, मुवाहिद आहिनि, निमाज़ी आहिनि, उन्हनि जे लाइ मग़फ़िरत आहे, उन्हनि जे लाइ मुंहिंजी रज़ा आहे, इहा उन्हनि जे लाइ मग़फ़िरत आहे। पोइ अॻिते चए थो वमल हयात दुनिया इल्ला मताउल गुरूर, हीअ दुनिया जेकी आहे गुरूर आहे, मता तव्हां हिन जे पोयां लॻी पओ। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त दुनिया जो खेल खे सम्झूं ऐं इन जे पोयां न लॻूं। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।